सेंट्रल जेल वन सखर में एक तकरीब कोठाई वई, जंहिंमें पीपुल्स पार्टी अॻुवाण हाजी ज़बरदस्त ख़ान महर ऐं उन जे भाउ हाजी सिकंदर महर पारां जेल जे कैदियुनि ऐं जेल जे नंढनि मुलाज़िमनि में 1600 खां वधीक कपिड़ा ऐं तोहफ़ा विरहाया विया। इन मौक़े ते जेल सुप्रीडेंट सेंट्रल जेल वन सखर इशफ़ाक़ अहमद कलवड़ ईद उल फितर जी ख़ुशीअ में सज़ा याफ़्ता कैदियुनि जी सज़ा में 2 महीननि जी आम माफ़ीअ जो ऐलान कंदे चयो त जेल में मौजूदु कैदियुनि खे समूरियूं बुनियादी सहूलतूं फ़राहम करणु ऐं उन्हनि जी इस्लाह ऐं बहितरीन तरबियत अवलीन तरजीहनि में शामिल आहे। जॾहिं त तक़रीब खे ख़िताब कंदे पीपुल्स पार्टी अॻुवाण हाजी ज़बरदस्त ख़ान महर चयो त सेंट्रल जेल वन सखर में 90% कैदी बेगुनाह कैद आहिनि, जिन खे क़बीलाई झेड़नि ऐं इलाइक़े जे बाअसर माण्हुनि पारां इंतकामी कार्रवाइनि जो निशानो बणायो वियो आहे। जॾहिं त 60% अहिड़ा कैदी आहिनि जेके तमामु ग़रीब ऐं बेपहुच आहिनि, जेके पंहिंजे रिहाईअ लाइ ईंदड़ ख़र्च बि बर्दाश्त नथा करे सघनि। ज़बरदस्त ख़ान महर जो वधीक चवणु हो त सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में हिन वक़्त ताईं बरसाति जो पाणी बीठल आहे ऐं जेल में क़ैद घर जो चरखो हलाईंदड़ कैदी जेलनि में पिया आहिनि। असां पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सैयद खुर्शीद अहमद शाह खां मुतालबो था कयूं त अहिड़नि कैदियुनि जी हर मुमकिन मदद कई वञे। उन्हनि जी सज़ाउनि में घटिताई, बेगुनाह ऐं क़बीलाई झेड़नि जे वर चढ़ियल बेकसूर कैदियुनि जी आज़ादी ऐं हर तरह जी मदद कई वञे। तक़रीब खां पोइ जेल सुप्रीडेंट इशफ़ाक़ अहमद कलवड़, ज़बरदस्त ख़ान महर, सिकंदर ख़ान महर, डिप्टी जेल सुप्रीडेंट अज़ीज़ुल्लाह फुलपोटो मीडिया जी मौजूदगीअ में उमिरि क़ैद ऐं ॿियनि सज़ा ॿुधायल कैदियुनि में उन्हनि जी बैरकुनि में वञी ईद जा कपिड़ा ऐं तोहफ़ा